तकरार किनाल रिथा खिलाफ आबादगार हारी मजदूर उस्ताद शागिर्द वकील ऐं कलम धणी सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुज़ाहिरा कया विया, धरणाया विया आहिनि। टंडवादा में गवर्नमेंट सिंधी मेन प्राइमरी स्कूल में उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि असेंबली ठाहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो, नारेबाज़ी कई वई। आदलपुर में भी गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल में शागिर्दनि उस्तादनि ऐं सुञाणंदड़नि रैली कढी स्टाफ ताईं मार्च कयो, नारेबाज़ी कई वई। गोपचाणी में ॻोठ अलीबख्श कोखर जे प्राइमरी स्कूल में शागिर्दनि रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो, किनालनि खिलाफ नारेबाज़ी कई वई। नवकोट में ॻोठ गुल मोहम्मद जुनेजो जे प्राइमरी स्कूल में शागिर्दनि ऐं शागिर्दनि रैली कढी कोटा स्टाफ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आदलपुर में भी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवल सां लाइन ते मौजूद आहे माजिद कलवड़। जी माजिद कलवड़, तफ़सीली जो जी बिन शहरनि जी आदलपुर शहर में भी सिंधी दराते छके नाले ॾियण खिलाफ आदलपुर में गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल चंगवाणी में हेडमास्टर शाह हुसैन मलिक जी अॻुवाणी में स्कूल खां चङो हिस्सा बि एहतजाजी रैली कढी वई। रैली में सभी शागिर्दनि उस्तादनि साथी समाजी अॻुवाणनि एहतजाजी रैली गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल चंगवाणी खां चंगवाणी शाही बाज़ार मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे आदलपुर में चंगवाणी मिल स्टाफ ते पहुती, जिते उस्ताद अॻुवाणी शाह हुसैन मलिक, फरमान अली कलवड़, लाला इफ्तिकार कलवड़, ज़हीर अहमद कलवड़ ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधी दराते जेके छके नाल जेके गैर तरीक़े सां जेके रथिया पिया वञनि उनखे जेको आहे उहे फौरी तौर जेको आहे ख़तमु कया वञनि ऐं जेका आहे सिंध जूं जेके अक्सर जेके ज़मीन आहिनि जेके अॻु ई गैर आबाद आहिनि उहे पाणी न हुजण जे करे सुकी तबाह थी वेंदी। उहे हारी जेके आहिनि अॻु ई जेका त टूटू शिकार जे करे केतिरा ई नुक़सान नज़ारा थियनि पिया। जेकर इहे पाणी जा केनाल निकिता त असां हीउ जेको एहतजाज आहे उहो पूरे सिंध लेवल ते खणी ईंदासीं ऐं सिंध जा माण्हू ख़ामोश रहंदा। इहे फौरी तौर कैनालनि खे ख़तमु करे हितां जी जेका आवाम खे आहे जेका सिंध जी आवाम आहे उनखे पाणी फराहम कयो वञे त एहतजाजी मुज़ाहिरा वधाए वेंदा। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ माजिद कलवड़।